अस्सलाम नाज़रीन, पाण मौजूद आहियूं मीडिया 360 ऑफिस में। तव्हां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ आवाज़ ऐं मुख़्तलिफ़ टहकड़ा मचाईंदड़ हिकिड़ा माण्हुनि जा नाला ॿुधा हूंदा, जिन में हिन वक़्तु जेको फेमस जेको आवाज़ आहे उहो हिकु बादशाह साईं जो आहे। अॼु पाण सां मौजूदु असांजे बादशाह खां पुछंदासीं त हिन फील्ड में हुनजो अचणु हिकिड़ो इत्फ़ाक़ हो या नंढपण जेको शौक़ु हो। साईं अस्सलामु अलैकुम। साईं वालेकुम सलाम। जी, पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइजो त टिकटॉक ते ऐं सोशल मीडिया ते अचणु हिकिड़ो इत्फ़ाक़ हो तव्हांजो या दिली तरह शौक़ु हो? पहिरीं त मूंखे शौक़ु हो सोशल वर्कर, पोइ फेसबुक आईडीअ ते लाइव वाइव हलाईंदो कंदो हुउसि। पोइ वरी मूंखे हिकिड़ो माण्हू चयो त बादशाह साईं तूं मुतमिन न थी, हिकिड़ी आईडीअ ताईं मुतमिन न थी, तूं पेज ठाह जंहिंमें माशाल्लाह माण्हू जेतिरा वधनि उहा तव्हांजी माना पंहिंजी क़िस्मत आहे, जेतिरा वधनि माना तव्हांजो फ्रेम ठहंदो वेंदो। पोइ माशाल्लाह मूं हिकिड़ो पेज ठाहियो बादशाह साईं पाण जे नाले तां। पोइ संगत वारे हिकिड़ो ज़िद कयो त मूंखे ॾे, जेके चांहि पाणी चई। पोइ माशाल्लाह उन 1.5 लख फॉलोवर हुआ। पोइ मूं ॾी छॾियोमांसि, मोबाइल गिफ्ट ॾिनई मूंखे, पोइ पेज ॾी छॾियोमांसि। वरी मूं हीउ ॿियो बादशाह साईं वारो पेज ठाहियो फेसबुक ते, माशाल्लाह 9 महीना थिया अथसि, 2.5 लख फॉलोवर खनि थी विया आहिनि। वरी मां रमज़ान जी ईद खां पोइ वियुसि पार्क में वियुसि त छोकिरा सभु टिकटॉक पिया ठाहिनि ऐं मां ईअं वीडियो भरिया, मूंखे केरु सुञाणे ई न पियो। मुंहिंजो यार वॾी ॻाल्हि आहे, 2.5 लख फॉलोवर आहिनि फेसबुक ते ऐं मूंखे केरु सुञाणे ई न पियो। तेज़व थी वियो, हिकिड़ो ॾुख थियो त महिनत कयूं यार फेसबुक पेज ते। पोइ मूंखे चई हीउ टिकटॉक कर अथई, मुंहिंजो टिकटॉक खे बि ॾिसंदासीं। पोइ टिकटॉक ते आयासीं, मुंहिंजो चयोमांसि असां कॉपी न कंदासीं, जे कॉपी कंदासीं न त माना अहिड़ो को कॉन्टेंट खणी अचनि जीअं माना हज़ारे माण्हू माना असांजी वॉइस ते लिपसिंग कनि ऐं लफ़्ज़ सचाई वारा हुजनि। पोइ इन करे टिकटॉक ते आयासीं, माशाल्लाह व्हाट्सअप ग्रुप हेॾां होॾां थिलथिलो मचाए छॾियूं बाबा हाणे टिकटॉक ते मशहूरु थियणु। माशाल्लाह अॼु 1.5 महीनो थियो आहे, 1.5 महीने में लख खां मथे ऐं 2 मिलियन खां मथे लाइक असां पूरो करे चुका आहिनि। ऐं वॾा वॾा टिकटॉकर ज़ुहैब जेको सिंगर आहे उन माशाल्लाह असांजे वॉइस ते लिपसिंग कई आहिनि। अज़हर किंग जहिड़ो वॾो मशहूरु टिकटॉकर बि असांजे वॉइस ते लिपसिंग थियनि ऐं हज़ारे। हिकिड़े त मुंहिंजी वॉइस लिपसिंग आहे जंहिं ते माशाल्लाह 20,000 खां मथे माण्हुनि वीडियो ठाहिया माशाल्लाह। हिकिड़ो मुंहिंजो कॉन्टेंट जेको टिकटॉक ते अचण जो उहो फेसबुक जी माना सम्झो त पेज मां ॾिसी त मुंहिंजी सुञाणप छो न आहे। पोइ टिकटॉक में हिकिड़ी ॻाल्हि आहे त हर को वीडियो भरण जी चवंदा आहिनि त यार हिन सां गॾु वेहियूं वीडियो भरियूं असां फेमस थी वञूं। फेसबुक पेज वारनि लाइ वरी सम्झि ईअं कोन्हे, चवंदा हा बसि वीडियो ठाहे थो भलो आहे, बसि मिलिया कया। बाक़ी हिन में माण्हू हर को चंबड़े थो, दोस्ती आहे यारी आहे यार फेमस असां बि थियूं बादशाह साईं सां गॾु आहे बादशाह साईं। वञे करे माशाल्लाह सॼो कमु। अच्छा, हीउ जेको अव्हां कंटेंट ठाहियो पिया, जेको अव्हांजा मुख़्तलिफ़ जेके कुझु ॾुख कुझु ॾोरापा ऐं कुझु तल्ख़ हक़ीक़तूं जेके ज़िंदगीअ में वहिंवारनि जूं तव्हां हुनखे ॿुधायो पिया, त इहो तव्हां कंहिंखां वॾनि खां ॿुधी या कचरे खां ॿुधी नोट कंदा आहियो या पर तव्हांजे दिलि मां इहा आवाज़ु पाण ईंदा हुनखे तव्हां पाण लिखंदा आहियो? न बसि तनाईअ में वेहंदा आहियूं न, पोइ ॾिसूं था त उहो कॉन्टेंट ठाहियूं उन माना उहे लफ़्ज़ माना ऐं पंहिंजा सिलेक्ट कयां जेके सभिनि सां धकु निकितल हुजनि। माना मूंसां बि धकु निकितल हुजे, हिन सां भाउ सां बि धकु, माना हिकिड़ो माण्हू अहिड़ो कॉन्टेंट खणे जेके सभिनि सां मैच थियनि, दिलनि खे बक़ाइदा अटैक कनि। ऐं माशाल्लाह उहो कॉन्टेंट असां जीअं असां पंहिंजी सुञाणप पाण ठाही आहे, तो वांगुरु मुनाफ़िक़ सपोर्ट थोरी कई आहे। माना इन जे माना लफ़्ज़नि में माना सचाई आहे त असां पंहिंजी ऐं जॾहिं आउं महिनत करे कामयाबु थींदुसि, कुझु मुनाफ़िक़ चवंदा त छोकिरे जी क़िस्मत भली आहे। महिनत असां कई पर वरी नालो अची वेंदो क़िस्मत छोकिरे जी भली आहे। अहिड़ा लफ़्ज़ ऐं माशाल्लाह अॼु मुंहिंजो आहे लफ़्ज़ त संगत चयो अकेलो छो आहे ज़िंदगीअ में, शादी नथो करी पंहिंजनि मां। उहो चयो पंहिंजा त बंगलनि वारा पिया ॻोल्हीनि, असां ग़रीबनि जी किथे हलंदी। ऐं माना अहिड़ा कॉन्सेप्ट जेके माना सम्झो दिमाग़ जे माइंड ऐं दिलि ते लॻनि, लफ़्ज़ अहिड़ा दिलि ते लॻनि माशाल्लाह। बस छा सूमरनि ते मूं डायलॉग ठाहियो, सूमरनि सां दुश्मनी कंदे बचा बचण जो को बि चांस न अथई। मल्हानि ते मूं ठाहियो, मेमणनि ते ठाहियो। अच्छा, जेके ज़ातुनि ते तव्हां ठाहिया आहिनि मशहूरु टिकटॉक, असांखे कुझु ज़ातुनि जा ॿुधाइजो। चांडियनि सां दुश्मनी कंदे त बचा बचण जो को बि चांस न अथई। या असां मल्हानि जे अॻियां पाण खे मतां शींहं सम्झी, छो त शींहनि खे असां पुतनि वांगुरु पालियो आहे। ऐं वरी मेमणनि ते त वरी थोरो ऐं पाण मेमण आहे पर मूं ठाहियो त मेमण परफ्यूम इन करे न लॻाईंदा आहिनि, मतिलबु फ्रीअ में केरु सूंघे न वञे।
माना अहिड़ा माना थोरो खिल भोग जे हिसाब सां तमामु कॉन्टेंट सुठो ठाहियो आहे। तव्हां हिकिड़ा बादशाह साईं उहो जेको खिलंदड़ मुस्कुराईंदड़ टिकटॉक ते आयो, तव्हां असुलु ज़िंदगी छा आहे उन में बादशाह साईं कीअं हुआ, उन जी तालीम, उन जो रहन सहन, उन जी ज़िंदगी लाइफ स्टाइल, उन जा वॾा वॾा ख़्वाब हूंदा, का अहिड़ी का तमन्ना, का हसरत? बसि ख़्वाबु इहो आहे त सुञाणप ठहे, पोइ ग़रीब छो न हुजूं, बाक़ी घिटीअ मां लंघूं, सभु को ईअं चए इहो बादशाह साईं वञनि। माना हिकिड़ो मुंहिंजो ख़्वाबु आहे त मूंखे भले टको न हुजे खीसे में, पर मूंखे पंहिंजे नाले खे एतिरो जमाइणो आहे, एतिरो जमाइणो आहे त भले मूंखे फ़क़ीरनि वारी टोपी पातल हुजे न, दुनिया वरी बि मूंखे बादशाह चयो। माना हिकिड़ो आहे। बाक़ी इंटर पास सां वरी हुनर सिखियोसीं, मोबाइलनि जो मिस्त्री बि आहियूं, रोज़गारु कंदा आहियूं, सुबुह दुकानूं खोलींदा आहियूं, पोइ वरी रोज़ी वोज़ी कंदा आहियूं, वरी हिन थोरो फील्ड खे थोरो टाइम ॾींदा आहियूं, ओवर टाइम ते राति वेठा हूंदा आहियूं, तनाईअ में पोइ महिनत में लॻा पिया हूंदा आहियूं ऐं माशाल्लाह महिनत कयूं पिया। ऐं बाक़ी ख़्वाबु इहो आहे त नालो हिकिड़ो मूंखे कमाइणो आहे, पैसो न आहे कमाइणो, नालो बाक़ाइदा फोकस सभिनि दोस्तनि खे चवंदुसि त जॾहिं तव्हां पैसे जे पुठियां लॻंदो त फ्रेम तव्हांजे हथनि मां वेंदो हली, तव्हांजो फोकस पैसे ते वेंदो, तव्हांजो फोकस फ्रेम ते वेंदो त ऑटोमेटिक तव्हां वटि वरी पैसो छिकिजी वियो। हाणे मां मशहूरु थी वेंदो तॾहिं त मूंखे एड्स मिलंदा न, जॾहिं आउं महिनत करे मशहूरु ई न थींदी त एड्स किथां मिलंदा। माना तव्हांजो फोकस हुजे महिनत ते, असांखे महिनत करणी आहे। ऐं महिनत ईअं न आहे त पता हिकिड़े ॾींहुं वीडियो ठाहियोसीं हाणे वरी हफ़्तो छुटो, न, जीअं माण्हू ड्यूटी कंदो आहे बाक़ाइदा सचाईअ सां पंहिंजी महिनत सचाईअ सां कंदो न त अलाह साईं चए थो तव्हां महिनत सचाईअ सां करियो, ऐं वेठो आहे न बसि माशाल्लाह। अच्छा, टिकटॉक जी दुनिया में अचण खां पोइ तव्हांजी ज़िंदगी जो असरु पियो आहे? असरु जाम पियो आहे माशाल्लाह, जेकी ॻाल्हि कयां सिधी आहे, ख़र्चु घटि। इन में का सुहिणी छोकिरी हूंदी, शादी ऑफर बि थी हूंदी? शादी जी ऑफर थियूं, मुंहिंजो बाबा घर मां कढाईंदो हुया। हिकिड़ो थींदो आहे मूंखे ख़बर आहे त मूंखे घर वारी शादी कराईंदा ई कोन हिन सां, त आउं हरू भरू पराई नियाणी खे टटा छो ॾियां, जॾहिं मुंहिंजी हलंदी कान घर में त आउं कोन न, इन करे टाइम पास वारी या कयूं कोन। अच्छा, ॾिठो तव्हां मेमुण त पैसे ते सिर ॾींदा, हिकिड़ो लतीफ़ो मशहूरु थियो अथव, मेमुण खे अगरि जॻह मिली जन्नत में उहो किराए ते ॾेई छॾींदा, पोइ तव्हां पैसे खां पते छो भॼो? में का ट्रिक आहे? बसि असांजो इहो ख़्वाबु आहे कॉन्टेंट, माना चवंदा अगरि लट हूंदी न त साम्हूं वारे खां माण्हू पैसा फुरे वठी सघे थो, जॾहिं लटरी न हूंदी माण्हू सुञ हूंदो त साम्हूं वारो मारे वेंदो न, पैसा कोन ॾींदो। इन करे फ्रेम असांखे कमाइणो आहे, फ्रेम ते कॉन्टेंट त असांजो एॾो नालो मशहूरु थी वञे, अगरि चङो भलो माण्हू दावत ॾिए न, उनखे चइजो त बाबा असां 20,000 रुपया तव्हांखां वठंदासीं, असांजो नालो आहे अहिड़ो, असां ईंदासीं। माशाल्लाह मां वियोसि पन्नू आकल सखर, मूंखे घुराइनि, मां मां 25,000 रुपया वठंदुसि, 3 ॾींहं ईंदुसि तव्हां वटि, तव्हां दोस्तनि खे टाइम ॾींदुसि, वरी वियसि मेवाड़ वियसि, उते 10,000 रुपया वरितुमि, वरी हैदराबाद चकर थींदो आहे, उते 5,000 रुपया दोस्तनि जा बर्थडे थींदा आहिनि। तव्हां कमायो पिया न? हा कमायो, बसि दोस्त आहिनि न, हाणे दोस्त चयो टाइम ॾे असांखे, हुननि खे ॿुधाइबो त बाबा असांजी दुकानु आहे, असां पंहिंजा रोज़ीदार आहियूं, जे अगरि तव्हां असां सां तावन करे सघो था सुठे नमूने सां, असांखे बि गाॾी खपे, असां बि माण्हू सुठो ऐं गाॾी खपंदी, हिकिड़ो खाधो पीतो थिए थो यार, इन हिजाब छा जी ॻाल्हि आहे, सिधो चई थो त बाबा असां ईअं थोरी त बाबा हाणे कंहिं हकल कई हुनजे पुठियां, पोइ चवंदा आहिनि त जेको रहियो खोयो माण्हू कमाइबो उहो बि तबाह करे वेही रहे त पोइ घर वारा लासी बि कढंदा। अच्छा, बादशाह साईं जेके वीडियो ठाहींदो आहे या कंहिंजे शाइरी करे मोकिलींदो आहे त उन जा के पैसा चार्जिस कंदो आहे, त माना 5,000 फीस आहे, 6,000 फीस आहे? न, उहो चार्जिस कोन थींदा आहिनि। हाणे ॾिस न, मां तव्हांखे वीडियो ठाहे ॾिनो त मूंखे त उमेद आहे न त अविल सविल अगरि तव्हांखे आउं चवंदुसि त 1,000 रुपया बैलेंस मोकिलियो, हे माण्हू मूंखे जवाबु न ॾींदो त मां उन खां पैसा छो घुरां, हर उहो पंहिंजो कंधु छो झुकाए। मूंखे ख़बर आहे त हीअ अविल सविल माण्हू मूंखे 5,000 रुपया मोकिले सघे थो, तव्हां हिनखे 5 वीडियो फ्री में ठाहे ॾियोसि। अच्छा, तव्हांखे वॾी स्क्रीन जो शौक़ु आहे त कंहिं टीवी ते वञी तव्हां को लॉफ्टर हाउस वांगुरु को प्रोग्राम कयो या कॉमेडी अहिड़ो को शो कयो? बसि ख़्वाहिशूं जाम मन, असां चऊं त बसि ईअं डायरेक्ट वञी टीवीअ ते न, असां जॾहिं मशहूरु थींदासीं टीवी वारा असांखे पाण घुराईंदा त बसि असां अचे यार कुझु त करे, माना असांजो सुपिनो अहिड़ो आहे त असां मशहूरु थी वञूं न, टीवीअ वारा या ॿिया चैनलनि वारा असांखे पाण घुराईंदा, पंहिंजो माना दोस्तनि खे इहो कॉन्टेंट मोकिलियो त तव्हां महिनत कयो, तव्हां फ्रेम कमायो, टीवीअ वारा या यूट्यूबर या फेसबुक पेज तव्हांखे पाण चवंदा आहे त बादशाह साईं असां तव्हांखे 10,000 रुपया था मोकिलियूं, फलाणा असां तोखे 20,000 रुपया था ॾियूं, असां खां यूट्यूब जो वीडियो ठाराह,
या फलाणो टर माना तव्हांजो कॉन्सेप्ट दिमाग़ ऐं इहो माण्हुनि खे ख़बर कान्हे त जेके बि यूट्यूब वारनि सां वॾा माण्हू मिलंदा आहिनि न उहे फीस चार्ज कंदा आहिनि 20-20 हज़ार रुपया चार्ज कंदा आहिनि बाक़ाइदे फ्री में न थींदो आहे इन करे पंहिंजो मशहूरु थियो ऐं महिनत कयो ऐं बाक़ाइदे फीस चार्ज कयो हाणे कोई ईअं थोरी आहे त माण्हू फ्रीअ में हलंदो ईंदो ख़र्चु पाण खीसे में कंदो इन करे महिनत कयो पैसा तव्हांखे खीसे में फ़ोन कंदे हलो हा साईं 500 रुपया बैलेंस मोकिल पैकेज थो कयां हाणे छोकरि मूं हुनखे 50 वीडियो ठाहे ॾिना आहिनि फ्रीअ में मूंखे ख़बर आहे जे धकु कढे त मां वीडियो छो ठाहे ॾींदो आहियां जॾहिं हू मूंखे कमु ई नथो चए मां त अॻिलो हुनखे कमु ईंदो अच्छा यूट्यूब खे तव्हां कीअं पिया ॾिसियो यूट्यूब हिकिड़ी माना सम्झ त अलर्ट माना जीअं सख़्ती कानून माना तव्हां उन कानूननि जे ख़िलाफ़ु वियो तव्हां कमु न करे सघो माना पंहिंजी महिनत सफ़ा निज महिनत अगरि जे तव्हां परायो गानो चोराईंदो तव्हांजो ख़तमु माना तव्हांखे पूरी महिनत पंहिंजी करणी आहे मिलावट नाहे करणी पोइ भले कापी कयो कंहिंजी बि पर पंहिंजी महिनत में कयो ऐं अहिड़ो कॉन्टेंट धारियो त जीअं माण्हूअ जी वीडियो में अखु हुजे माना ईअं बोर न थिए ॾिस मां हींअर तव्हां सां तकड़ में पियो ॻाल्हायां न जीअं तव्हां बोर न थींदो अगरि मां स्लो तव्हां सां ॻाल्हाईंदुसि त साम्हूं वारो बोर थींदो यार वाह अॼु मां थकिजी विया छॾी इन करे यूट्यूब बाक़ाइदे अलर्ट ऐं यूट्यूब ते अचो इलाही नौजवाननि खे मां चवंदो त यूट्यूब ते अचो अगरि तव्हां पंहिंजो थोरो ख़र्चु कयो माइटनि जी सपोर्ट वठो ऐं दोस्तनि खे इहो बि चवंदुसि जेके बि असांखे नौजवान ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जा माइट ॾिसी रहिया आहिनि पंहिंजे औलाद खे जेको तव्हां अगरि जे हाणे असांजा पंहिंजा ॿिया माइटनि MA कयो ॿारनि जी शयूं बाक़ा पाई MA कयो हिकिड़ो त मतिलबु दिमाग़ जो आहे न असां भला छो पढ़ूं असां मूंखे ख़बर आहे मुंहिंजे चाचे जो पुटु MA करे वांदो वेठो आहे मूंखे वरी कहिड़ी पग वधाईंदो मां वरी पढ़ी छा कंदो इन करे माण्हू छा जे लाइ पढ़ंदो आहे नौकिरी मिले पैसा मिलनि इन जे तव्हांजो कॉन्टेक्ट हुजे त असां माना हिकिड़ो सोशल मीडिया जो दौरु आहे नौकिरी वोकिरी हींअर तव्हांखे पैसनि ते मिलंदियूं मां सिधो चवंदो आहियां त बाबा 10 लख रुपया नौकिरी 20 लख रुपया 25 लख रुपया डील थींदी आहे नौकिरी ईअं सिलेक्ट थींदा आहिनि कोई वधि डील थींदी आहे इन करे नौकिरी जो आसिरो छॾियो तॾहिं तव्हां ही माना क़ौम तॾहिं अॻिते वधंदी जॾहिं नौकिरियुनि जो आसिरो छॾींदे ऐं यूट्यूब ते अचो पंहिंजे औलाद जी सपोर्ट कयो हिन में प्रोमोट कयो DXLR वारो वठी ॾियो हुननि खे छॾे ॾियो त बाबा वञी फ़ोटोग्राफी कर हिकिड़ो फ़ोटो कढंदो न फ़ोटूअ जी क़ीमत अमेरिका डॉलर बाक़ाइदे डॉलर हीअं $100 हिकिड़ी तस्वीर ज़माना थो हुजे इन करे पंहिंजे औलाद खे प्रमोट कयो DXLR वठी ॾियो iPhone वठी ॾियो त तव्हां वञी कुझु भरियो करियो सिखो अॼुकल्ह जा माइट आहिनि न छोकिरे खां पाण मोबाइल वठी रखी सघे हाणे उन्हनि खे केॾी ख़बर त जेको ईंदड़ दौड़ आहे मोबाइल कमाई ॾींदो मोबाइल जेको आहे न अगरि जे मोबाइल चार्ज न हूंदो तव्हां सुञा पिया फिरंदो अच्छा तव्हांजी तालीम इंटर आहे पर तव्हांजी जेकी ॻाल्हियूं उन जेका तव्हांजी लिटरेसी आहे या जेको मां तव्हांजे वीहनि ॿुधां पियो पोइ त ईअं बि लॻे त ॼण तव्हां को डिजिटल मार्केटिंग जा एक्सपर्ट हुजो यूट्यूबर हुजो ऐं तव्हां बिज़नेस ऐं नौकिरीअ खे भाई करे ॼाणो पिया त इहा ॼाण तव्हां किथां मिली ऐं सिधी ॻाल्हि कंदो चवंदा माण्हू मञत न करे मुंहिंजो चाचो साईं मोहम्मद साली मेमण मूंखे ॻाल्हाइणो कोन ईंदो हो पोइ बाबा मूंखे चाचे वटि छॾियो त चयईंसि छोकिरो सुधरे कोन थो लोफर थी विया सॼो ॾींहुं थो सुम्हे सॼी राति थो जागे हिन खे पाण ते लॻाए पोइ साईं मुंहिंजो चाचो आहे हेड मास्टर आहे हाई स्कूल जो महाजन शहर जो तमामु वॾो सीनियर माण्हू आहे उन खां वधीक उहो माण्हू न आहे त इन करे उन वटि मां वेठुसि उथणु विहणु लिहाज़ ॻाल्हाइणु मां तकिड़ो छाजे लाइ पोइ ॻाल्हाए इहो सॼो असरु साईं मोहम्मद साली मेमण मुंहिंजो चाचो जंहिंखे आउं पंहिंजो मुर्शिद क़िबला सभु कुझु सम्झां जीअं त मां सभिनि दोस्तनि खे आख़िरी पैगाम ॾींदुसि त महिनत कयो ऐं जेको बि मुंहिंजी माना सम्झ त हिकिड़ो आहे त यूट्यूब ते अचो जेको असांजो फ्यूचर तव्हां पंहिंजा ख्वाब सभु पूरा करे सघो था यूट्यूब ते ऐं महिरबानी करे आउं उन्हनि खे माइटनि खे अपील कंदुसि त पंहिंजी औलाद जी प्रमोटिंग कयो उन ते टोकू न कयो टोकू कंदो उनजो हौसलो अफ़ज़ाई सभु घटि यूट्यूब तां माना सम्झ लाइ केतिरो माण्हू करोड़े रुपया लखनि रुपया पिया कपाइनि तव्हांजा पंहिंजे औलाद खे प्रमोट कयो मां पाण पंहिंजे घर वारनि खे चवंदो मूंखे प्रमोट कयो ऐं मां माना फ्रेम कमायो पंहिंजी महिनत करियो पंहिंजे कॉन्टेक्ट जे हिसाब सां सुञाणे वञो बाक़ी अगरि तव्हांखे बिज़नेस करिणो आहे त पोइ वरी उन बिज़नेस जे हिसाब सां पंहिंजो कॉन्टेक्ट रखो ऐं सोशल मीडिया तां परे रहो जेको बिज़नेस करे थो उहो सोशल मीडिया तां थोरो कॉन्सेप्ट जे सोशल मीडिया ते अची वेंदो त उन जा बिज़नेस आइडियाज़ घटि थी वेंदा सॼो फोकस सोशल मीडिया ते इन करे जीअं मुंहिंजो फेसबुक ते पेज बि चयल आहे त हाणे मूं वटि कुझु बि कोन्हे मूंखे कारोबार करिणो आहे दुकान में सामान भरिणो आहे ऐं माशाल्लाह मुंहिंजी राय बि सुठी आहे पोइ मां VC रखी
ऐं हाणे धक में 1.5 लख रुपया वारी वीसी दुकान में सामान भरे छॾियो, पोइ सभु वीसी रोज़ 1000 रुपया उन दुकान मां कमाए वरी साॻी वीसी लाहे ऐं 3 महीननि में मुंहिंजो दुकान फुल थी वियो आहे, वीसी बि ख़तमु थी। इन जे हिसाब सां आइडियाज़ या तव्हां वटि पैसा आहिनि, हल बाबा तव्हांखे तकड़ में ॿुधायां थो आइडियो, मेमोरी कार्ड आहे लयो थो वञे, 150 रुपया मेमोरी कार्ड आहे, 3 लख रुपया 2 लख रुपया वठी पेटीएम रखी छॾियो, वरी 2 महीननि खां पोइ चढ़े थो 250 रुपया थियो थो वञे, 100 रुपया कार्ड घटि माना चढ़ियो थो वञे, पोइ साॻो ई टिचोरीअ मां साॻे ई डीलर खे वञी ॾियो, मार्केट खां घटि ॾियोसि, जिते त मार्केट वारा 100 रुपया था ॾींदुसि, तव्हां 80 रुपया में ॾियो। पर माना बिज़नेस आहे त तव्हांजी टाइम में हिकिड़ो आहे, तव्हांजो टाइम लॻंदो, बाक़ी पैसा तव्हांजा पैसा आहिनि। इन करे आख़िर में इहो चवंदुसि त मुंहिंजा डायलॉग आहिनि मशहूरु, इहा तव्हांखे ॿुधाए वरी वठंदुसि इजाज़त। असांजा वीडियो फारियूं ते ईअं हलंदा आहिनि जीअं पोड़ी माई हलंदी आहे, न को हुन खां हलणु पुॼे, न को असांजो वीडियो फारियूं ते चढ़े। वरी हिकिड़ो मुंहिंजो डायलॉग तमामु हिट थी वियो, छोरा तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे, पोइ आख़िर मुंहिंजो आवाज़ु, ॿई आवाज़ मुंहिंजा आहिनि, छोरा तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे, पिणे खां पुछा कर मुरीद कंहिंजो आहे। तव्हांजा वॾा असां ऐं आख़िरी डायलॉग मां तव्हांखे ॿुधाए इजाज़त ॾियो। अॼुकल्ह उहे माण्हू असां सां दुश्मनी पिया कनि, अॼुकल्ह उहे माण्हू असां सां दुश्मनी पिया कनि जिन जा वॾा असांजी टेकुनि ते विया हलनि,